बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां मच्छी ऐं पले खे गॾु सहींदासूं। सभ खां पहिरियां मच्छी ऐं पले खे चङी तरह धोई साफ़ करे लूणे पोइ ढके रखे छॾींदासूं। ॿिए पासे असां तयारी कंदासूं भाॼी ठाहिण जी। हिकु फ्राई पैन में असां या कंहिं थांव में असां ग्वार ऐं बिह बॉयल कंदासूं, अधु रधींदासूं। पोइ असां हिकु थांव में थोरो तेल विझी उन में चूरो थियल बसरु हल्को नरम कंदासूं। पोइ उन में शामिलु कंदासूं लूणियल साफ़ थियल पलो ऐं मच्छी। त जीअं बसरनि सां गॾु हल्की मच्छी ऐं पलो सेकिजी वञे। जॾहिं हिकु पासे मच्छी ऐं पलो सेकिजे त उनखे उथलाए उन जे मथां असां विझंदासूं पीठल हेड, पीठल धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च मिक्स करे इहो सॼो मसालो असां मच्छी ऐं पले जे मथां बुरकींदासूं। पोइ तरियल तेल भाॼीअ जो उन जे मथां पिया विझंदासूं त जीअं मसाला ऐं पलो मच्छी थोरा भुॼी वञनि, मसाले सां गॾु ख़ुशबू अची वञे। पोइ लाहे मच्छी ऐं पलो हिकु पासे कंदासूं। बाक़ी बचियल बसरनि ऐं तेल में असां शामिलु कंदासूं मेहा, सावा मिर्च, पटाटो, बॉयल थियल ग्वार ऐं बिह ऐं सॼा कटियल बसर। पोइ इन्हनि खे सभिनी खे मिक्स करे शामिलु कंदासूं थोरो लूणु ऐं थोरी थूम विझी हिन मसाले खे असां ऐं टमाटो बि शामिलु कंदासीं। कुटियल टमाटो आहे थूम सां गॾु, उहो बि शामिलु कंदासूं। पोइ हिन सभु मसाले खे असां दम ते रखंदासूं पाणी विझी। पोइ जेको असां मच्छी ऐं पलो कढियो आहे पले जे मथां ऐं मच्छीअ जे मथां पीठल धाणा बुरकींदासूं। पोइ थोरो गरम मसालो असां पले जे मथां मुरकींदासूं ऐं थूम मच्छियुनि जे कतरनि जे मथां रखंदासूं। पले जे मथां थूम असां न खाईंदा आहियूं। पोइ थोरो ॻाढ़ा मिर्च वधीक सभिनी मच्छी पले जे मथां बुरके असां जेको मसालो ठाहियो हो भाॼियुनि जो उन जे मथां थोरो पाणी विझी इहे मच्छी ऐं पलो रखंदासूं ऐं हल्की बाहि ते ढके 10 खां 15 मिंटनि ताईं झिज ते छॾींदासूं। कुझु देरि खां पोइ भाॼी झिज ते ॻरी वेंदी। सभु भाॼियूं ऐं पलो ऐं मच्छी तयारु आहे। लाहे हिकु प्लेट में रखंदासूं। जेको